नाज़रीन दानी में उमरकोट का सूरज कुमार जी रिपोर्ट शामिल कंदासीं। तो उमरकोट 4 अगस्त यौम शोदाए पुलिस भरपूर नमूने सां मल्हायो पियो वञे। यौम शोदाए पुलिस जे ॾियारे जे हवाले सां SSP ऑफिस उमरकोट में तकरीब कोठाई वई। तकरीब में SSP उमरकोट आसिफ रज़ा बलोच, असिस्टेंट कमिश्नर रजब सटियो, पुलिस जे ऑफिसरनि जवाननि वॾे अंग में शिरकत करे शहीद पुलिस एहलकारनि खे ख़राज तहसीन पेश कई। SSP उमरकोट आसिफ रज़ा बलोच ऐं असिस्टेंट कमिश्नर रजब सटियो यादगार शहदा ते गुलनि जी चादर चाढ़े क़ुरान ख़ानी करे शहीदनि जे हक़नि में दुआ घुरी वई। SSP उमरकोट शहीद पुलिस एहलकारनि जे कुटुंब सां मुलाक़ात करे तोहफ़ा पेश कया। SSP आसिफ रज़ा बलोच जो चवणु हुयो त शहीद पुलिस एहलकारनि खे ख़राज तहसीन पेश कयूं था। असांजा शहीद पुलिस एहलकार असांजो फ़ख़्रु आहिनि। शहीद पुलिस एहलकारनि जी क़ुर्बानीनि खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। शहीद एहलकार असांजी दिलनि में ता क़यामत ज़िंदा रहंदा। शहीद पुलिस एहलकारनि जी क़ुर्बानीनि जे करे अॼु असां आज़ाद फ़िज़ा में पुरसकून ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। शहीद पुलिस एहलकार असांजे करे पंहिंजी जाननि जा नज़राना ॾेई विया। शहीद पुलिस एहलकारनि खे ख़राज तहसीन पेश कयूं था। पुलिस जूं ॾिनल क़ुर्बानियूं क़ाबिले तहसीन आहिनि। शहीद असांजा रोल मॉडल आहिनि। शहीद हमेशह ज़िंदा रहंदा। असिस्टेंट कमिश्नर रजब सटियो।